के ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कंदालूं। सेवण खां त सेवण जे ॻोठ नेंग शरीफ में चोरी जे इल्ज़ाम हेठि नीगर ते सख़्त तशद्दुद कयो वियो आहे। रहवासियुनि आला इख्तियारियुनि खां नोटिस वठण जी घुर करे छॾी आहे। ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह कंदालूं। या ब्रेकिंग न्यूज़ हिकु भेरो ॿीहर अवां सां शेयर कंदालूं। सेवण जे ॻोठ नेंग शरीफ में चोरी जे इल्ज़ाम हेठि नीगर ते सख़्त तशद्दुद कयो वियो आहे। रहवासियुनि आला इख्तियारियुनि खां नोटिस वठण जी घुर करे छॾी आहे। खबर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह कंदालूं। या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदालूं। सेवण जे ॻोठ नेंग शरीफ में चोरी जे इल्ज़ाम हेठि नीगर ते सख़्त तशद्दुद कयो वियो आहे। रहवासियुनि आला इख्तियारियुनि खां नोटिस वठण जी घुर करे छॾी आहे। खबर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह कंदालूं। या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। सेवण खां सेवण जे ॻोठ नेंग शरीफ में चोरी जे इल्ज़ाम हेठि नीगर ते सख़्त तशद्दुद कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी सेवण जो रिपोर्टर रियाज़ जमाली असां सां लाइन ते मौजूद है। जी रियाज़, अपडेट कजो, वधीक छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सेवण भरिसां नई थाने के हद में नूरानी ते वेंदड़ जेके फ़कीर सदाईंदड़ उन्हनि जेको आहे सो मासूम नीगर ॿार ते चोरी जो इल्ज़ाम लगाइण ते जेको आहे सो तशद्दुद कयो आहे। ज़रियनि असां इहो मालूम थियो आहे त उन मासूम ॿार जे हिकु जेका सा ॿांह बि जेका सा भॼी पई आहे। पर हिन वक़्त ताईं अफ़सोस सां ॼाणो त DIG हैदराबाद सां असां राब्तो करण जी कोशिशि कई, SP दानिशर सां राब्तो करण जी कोशिशि कई, पर ॿिन्हिनि जेको आहे सो राब्तो कयो असां न आहे कयो। SHO झांगा SHO जेको नई आहे सिकंदर रुदवानी, उन सां मुंहिंजी थोड़ी देरि पहिरियों ॻाल्हि ॿोल थी आहे। उन चयो त असां पुलिस जेका सा मोकिली आहे ऐं जेके नूरानी ते वेंदड़ कुझु रस्ता आहिनि जिते चेक पोस्टूं आहिनि उते पिणु असां जेको आहे सो ऐलान जेको सो कराए छॾियो आहे त जिते रहियल आहिनि उनखे जेको आहे सो फौरी गिरफ़्तार कयो वेंदो। जी रियाज़, अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी।